जी बिल्कुल उमरकोट में मासूम नींगरीअ सां ट्यूशन सेंटर अंदर मुबैना ज़्यादती वारे मामले में इन वक्त अहम पेशरफ़्त सामूं आई है। प्राइवेट सेंटर हलाईंदड़ डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर ममताज़ अली भट्टी जेको आहे उते उमरकोट में मुक़ररु हुयो ऐं जंहिंजे घर अंदर जेको आहे प्राइवेट सेंटर हलाइण दौरान जेको आहे मासूम नींगरीअ खे मुबैना ज़्यादतीअ जो निशानो बणायो। अहिड़ियूं वीडियोज़ जेके आहिनि सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ अॼु जेको आहे हिन वक़्तु सोशल वेलफेयर खाते तरफ़ां डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर उमरकोट ममताज़ अली भट्टीअ खे मुअतल करे संदसि मथां जेको आहे 3 रुकनी जेका आहे जांच कमेटी बि जेका आहे मुक़ररु करे छॾी आहे, जेका हिन समूरे मामले जी जेका आहे जांच कंदी। जांच कमेटी जेका हैदराबाद डिवीज़न जो डायरेक्टर आहे रफ़ीक जमाली उन जी सरबराहीअ में मुक़ररु जेका आहे क़ाइमु कई वई आहे, जेका हिन समूरे मामले जी जांच कंदी। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जेको आहे सूबाई वज़ीर तइलीम सैयद सरदार शाह बि हिन मामले जो नोटिस वरितो हुयो ऐं उन एसएसपी उमरकोट सां जेको आहे फ़ोन ते राब्तो कयो ऐं क़ानूनी कार्रवाई अमल में आणण जो जेको आहे पिणु हुकुम ॾिनो। सरदार शाह वधीक चयो त तइलीमी इदारनि अंदरि या जेके प्राइवेट ट्यूशन सेंटर्स आहिनि उन्हनि अंदरि जेको आहे मासूम नियाणियुनि मथां जेके मुबैना ज़्यादतियुनि जा जेके वाक़िया साम्हूं अचनि पिया उन्हनि खे कंहिं बि सूरत में जेको आहे क़बूल न कयो वेंदो। हुन एसएसपी उमरकोट खे जेको आहे वाक़िए जो केस दाख़िल करण जो पिणु हुकुम ॾिनो। जंहिंखां पोइ हिन वक़्तु जेको आहे सोशल वेलफेयर खाते तरफ़ां बाज़ाब्ता तौरु जेके आहिनि ममताज़ अली भट्टी जेको डिप्टी डायरेक्टर आहे सोशल वेलफेयर जो उनजी मुअतलीअ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गॾोगॾु जेको 3 रुकनी जांच कमेटी जोड़ी वई आहे उनजो बि नोटिफिकेशन जेको आहे हिन वक़्तु सोशल वेलफेयर खाते जे सेक्रेटरी जारी करे छॾियो आहे। जी।